क़ल्ब सलीम जो मफ़हूम। हज़रत शिबली रहमतुल्लाह अलैह जन फ़रमायो त क़ुरान करीम जी नसीहत उन माण्हू लाइ आहे जंहिंजी दिलि अल्लाह जे हुज़ूर में हुजे ऐं हिकु लम्हे लाइ बि उहा गाफ़िल न रहे। यहया बिन मुआज़ अल राज़ी रहमतुल्लाह अलैह जन फ़रमायो त क़ल्ब ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकु उहा दिलि जेका दुनिया जे कमनि में एतिरी मशग़ूल हुजे जो उन ते अताअत ख़ुदावंदी जो वक़्तु अचे त उनखे ख़बर ई न हुजे त उहा छा करे पई, ऐं ॿी उहा जेका आख़िरत जे कमनि में लॻल हुजे ऐं दुनियावी कमु पवण वक़्तु उनखे ख़बर ई न हुजे त हाणे उहा छा करे। कुझु बुज़ुर्गनि वरी इहा सम्झाणी ॾिनी त क़ल्ब सलीम मां मुराद उहो क़ल्ब आहे जेको नफ़्स जे ग़र्ज़नि ऐं रूहानी मर्ज़नि खां ख़ाली हुजे। हुसैन बिन मंसूर रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे त जेको साहिब दिलि आहे उन जे अंदर में सिर्फ़ु ख़ुदाई जलवो समाइजी सघे थो। ऐं हज़रत इब्न अत्तार रहमतुल्लाह अलैह जन जो कौल आहे त क़ल्ब सलीम मां मुराद त उहो क़ल्ब आहे त जॾहिं अज़मत जी निगाह सां हक़ जो दीदार कयो त उनखे ॾिसंदे ई पाणी पाणी थी वियो ऐं उन जो ई थी वियो। हज़रत वास्ती रहमतुल्लाह अलैह जन फ़रमायो त मथीं आयत में ज़िक्र आहे नसीहत जो जेको लफ़्ज़ आयो आहे उन मां सभु माण्हू मुराद न आहिनि, पर सिर्फ़ु उहे माण्हू आहिनि जेके अज़ल खां ई क़ल्ब सलीम वारा हुआ। से उहे माण्हू आहिनि जन जे बारे में ख़ुदावंदे ताला फ़रमायो छा ही उहो शख़्स आहे जेको मुअल हो ऐं जंहिंखे असां ज़िंदा कयो। शेख वास्ती रहमतुल्लाह अलैह इहो बि फ़रमायो त मुशाहिदो वेसर पैदा करे थो, पर हिजाब ऐं फ़हम वरी अदराक अता करे थो। हज़रत वास्ती रहमतुल्लाह अलैह जो इहो इरशाद किन माण्हुनि जे हक़ में सही आहे मगर किन माण्हुनि जे बरख़िलाफ़ आहे। फ़हम जो मक़ाम ॻाल्हि ॿोल जो मक़ाम आहे ऐं इहो क़ल्ब जे ॿुधण जो मक़ाम बि आहे। मुशाहिदे जो मक़ाम दिलि जूं अखियूं आहिनि। बहरहाल समा ॿुधण में हिकु ख़ासि फ़ाइदो मौजूदु आहे ऐं बसर ॾिसण जा बि मख़सूस फ़ाइदा आहिनि, हिकमतूं आहिनि। तंहिं करे जेको हाल जे बेहोशी सकर में हूंदो उन जी समा ॿुधण जी ताक़त उन जी बीनाई में ग़ाइब थी वञे थी, पर जेको हालत होश में मह में आहे उन जी क़ुवत समात ॿुधणु बीनाई में ग़ाइब न थींदी, छाकाणि त उहो हाल ते क़ाबू पातल आहे ऐं सम्झ जे लाइक़ु कलाम ते फ़हम ऐं अदराक करे थो, छाकाणि त फ़हम ऐं अदराक समा ऐं इल्हाम जी मंज़िल आहे।